शहदादकोट समेत गिरदोनवा में गुज़श्ता कुछ हफ्तों से होने वाली बरसाती तबाहकारियाँ उरूज पर हैं। ज़रूरी फसलों समेत दीगर मुख्तलिफ फसलें तबाह और बर्बाद। बरसात में ज़बरदस्त फसल बीठा जैसे बरसात जो आयो 8 ॾींहं सामने जो तबाही करे छॾी, कुछ भी न रहियो आहे। हाणे असांखे सभु कुझु गले में आहिनि, भाण ॿिज हे हो सभु कुझु जेके बि असांजे गले में पइजी विया। हाणे हुननि जो केरु अज़ालो कंदो, हिननि जो असांजो केरु ॿुधंदो हिन महिल। साईं हींअर ॻोठ जी कंडीशन तव्हां पाण ॾिसी सघो था, कैमरा जे अॻ सां ॻोठ अंदरि बिल्कुलु तबाह डैमेज थियल आहे। हीउ सॼो पाणी आहे, को बि हिनमहिल ताणी नुमाइंदो न आयो। असां सेक्रेटरीट में कंप्लेन कयूंसीं, DC सां मूं 2 दफ़ा ॻाल्हायो, AC मोकिलियईं, AC बि अचे सिर्फ़ु ही लिखत करे हलियो वियो आहे। मूं हुननि खे अर्जेंट चयो बाबा असांखे को टेंट ॾियो। हाणे हीउ दोस्त सभु अंदरि ही ॻोठ आहे, ही ॻोठ जो नज़ारो तव्हां ॾिसो, अंदरि ॿार ईअं उस ते बीठा आहिनि। करे हुकूमत रुॻो पंहिंजे फ़ोटो सेशन में पूरा आहिनि, शहर में किथे पाणी ॾिसनि था उते फ़ोटू कढाए हलिया था वञनि, पंहिंजा मजमुआ ॾिसी उन्हनि खे हथु मिलाए। पर उहो ऑफिसर बजट खाइण में पूरा आहिनि, असांजा MNA MPA साहब उहे जेको आहिनि पंहिंजे स्कोर ठाहिण में पूरा आहिनि। पोइ नवाब साहब हुजे या मीर साहब हुजनि, को बि अवाम जे लाइ हमदर्द कोन्हे। बाबा ॾिसो त जेके कुदरती आफ़त आहिनि, तव्हां ॾिसो त पूरो इलाइक़ो बरसात जे लपेट में आहे। जिथे बि तव्हां ॾिसंदो छड़ो पाणी पाणी, छड़ो पाणी पाणी। ख़ुदा कोई बि चूंडियल नुमाइंदो असां वटि नाहे आयो। जेको नुक़सानु थियो आहे उहो त हाणे अलाह जी तरफ़ां जेको थियो आहे, बहरहाल ईअं आहे त को बि असां वटि चूंडियल नुमाइंदो या DC साहब पाण बि विज़िट न आयो। वधीक तव्हां कैमरा फेराए सघो था त हिते तबाही केतिरी थी आहे। असांजो जेको चूंडियल MP आहे गौहर ख़ान इसराणा ऐं असांजो MNA साहब आफ्ताब साहब मीरानी साहब, उहो बि असां वटि हिन महिल ताईं कंहिं बि अज़ाले लाइ न आहिनि आया। मसइलो ईअं आहे त तकलीफ़ तमामु घणी आहे। हिन ॻोठ खे जेको आहे चौधारी पाणी आहे, तव्हां चौधारी ॾिसी सघो था। माना को बि असां वटि चूंडियल नुमाइंदो न, कंहिंखे जुई बि कान खाधी। जेतिरो नुक़सानु थियो आहे असां उहो जेको आहे ज़बानी बयानु करे सघूं था, तव्हां पाण ॾिसी सघो था। हर कोई पंहिंजे घर वेठा आहिनि आराम सां। हिते असां बुॾूं बि असां, मरूं बि असां, सुभाणे वोट थियनि त असां मां ॾिसो अॻ में आबा हुननि सां वेठा आहियूं। अॼु त असांखे सिंघण खां बि हथ बि नथा ॾियनि। हर कोई पंहिंजे घरनि में वेठो आहे, असां सां ज़ुल्म, असां सां ज़ारी। मुंतखब नुमाइंदों समेत मकामी और ज़िले इंतज़ामिया भी खामोश और फोटो सेशन तक महदूद, जबकि ज़िला कमर शहदादकोट के किसान और आबादगार तबाही व बर्बादी के दहाने। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।